ज़ाल अगर पंहिंजे पर्सनल कम में कॾहिं बिज़ी हुजे त उन कम में कॾहिं टंग न आणणु खपे, उन नतीजो बुरो थींदो आहे। पोइ ज़माने में कॾहिं व्हाट्सअप न हूंदा, फेसबुक न हूंदा, इंटरनेट न हूंदा, तॾहिं ज़ाइफ़ुनि जो मनोरंजन हिकिड़ो ई साधन हूंदो, वेही हिक ॿिए खे सीर ॾियणु, हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करणु ऐं ॻोल्हे ॻोल्हे जून खे मारणु। अच्छा, जून खे एॾो चाव सां मारी वियूं ॼण हुन में हुनखे अवार्ड मिलण वारो आहे। ऐं हिकिड़ी लेडीज़ हिक ॾींहं में घटि में घटि 5-6 जूं जेसि ताईं न मारे तेसिताईं हुनखे आराम न ईंदो। ग़लतीअ सां बि पासे मां कोई ॿार हुनजो निकिरी वञे, पकड़े ॾुंडनि खे विहारींदसि, वेह त जूं कढाए। मम्मी मूंखे ट्यूशन ते वञिणो आहे, 2 मिंट वेह। मम्मी मूंखे स्कूल वञिणो आहे, 2 मिंट बीह। भला होमवर्क करणो आहे, न 1 मिंट बीह। 15-20 मिंट पकड़े विहारींदसि, जूं पूरियूं ख़ाली करे पोइ छॾींदसि। वरी चवंदसि छा, ॾिस केतिरी जूं है, कोई ॾिसे या छा थियो ईअं। माण्हू वांदा वेठा आहिनि, फालतू समझनि वञी फलाणी मथे में घणियूं जूं ॾिसी अथऊं। केरु पुॼे साईं? इंदिरा आलूमल जी घरवारी साईं हिकड़ी सीड़जी करे आईने सां बीठी जूं कढण। माण्हू आईने सां बीठो, क्रीम लिपस्टिक पाउडर लॻाईंदो, संभरंदो, तयार थी आहे, हीअ जूं कढण थी बीठी। अॻे ज़माने जूं ईअं थोड़ी कढंदा हुआसीं, गाना ॻाए, डांस करे, मटकी करे, हर को पंहिंजी स्टाइल में। त इंदिरा चालू थी वई कि दिलड़ी बेकरारिया छाई बहारिया काथे आई बालमा तुझो इंतजार आ, दिलड़ी बेकरारिया। ईअं करे 4-5 जूं 5 मिंट मारे वई। सभिनि खां पहिरियों जंहिं जूं मारी उन जूअ जी सॻी भेण जानकी बि उन जे अच्छे मथे में हुई। जानकी खे पतो कि मुंहिंजी भेण खे मारे अथई। चईं इंदिरा तूं मुंहिंजी भेण खे मारे अथई, मां बि तोखे त शरीर में तुंहिंजो रतो पीअंदीमांइ। चएसि थी ॻाल्हाए कंहिं सां थी, मुंहिंजो नालो इंदिरा अथई। इंदिरा चएसि थी, इंदिरा ये चंद्रा कंदी छा, मां त तुंहिंजे मथे में आहियां। चई मां छा कंदीमांइ? ओ ॻोल्हे ॻोल्हे मारींदी सैं, रत जे मुंहिंजो पीअंदीअ तूं, रत जो मुंहिंजो पीअंदीअ तूं। ओ मथे में मुंहिंजे बिना इजाज़त ॾिसां थी केतर जींदीअ तूं, किथां थी केतर जूंदीअ तूं। लिखण छपण बेकार आ, मूंखे तोसां प्यार आ। घरे ॻोल्हेसि थी मारण लाइ, चएसि थी मूंखे प्यार आ। लिखण छपण बेकार आ, मूंखे तोसां प्यार आ, काथे आहीं जानकी तुंहिंजो इंतजार आ। न जानकी मिलस, न हिकु काई बि जूं मिलस। जानकी साईं सिंधी जूं होशियार। पाण त लिखी बि ॿियनि खे बि काचरी। इंदिरा खे गुस्सो अची वियो, वही कॿट मां कढे हिकिड़ी फणी। अच्छा, फणी में अहिड़ी साईं मां ॾिसी वाइड़ो थियुमि, घटि में घटि 3-4 जॻहनि ते मलम पटी कयल ऐं 3-4 जॻहनि ते प्लास्टर करे धागे में ॾियणु हॾियूं बदलंदसि। साईं 25 रुपए फणी, 25 रुपए महिनत, हे ख़र्च थो बजाइनि चाहूं मां कयो। ठीकु आहे, कॾहिं चादर हिकिड़ी पुराणी विछाई हेठि, पाण वेठी करे पटरे ऐं जूं लाइ चादर। वरी चालू थी वई फणी खणी करे, झर 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 जूं किरन ॼण झरननि जो आ पाणी, झरननि जो आ पाणी। हिकिड़ी जूअ जे हथ में हली हुयसि, इंदिरा थी वई काणी, इंदिरा थी वई काणी। हाणे साईं हथ में हिकिड़ी जूं घुसी हुयसि, सोचे पहिरियों हिनखे कढां, तंहिंखां पोइ ॿियनि खे मारींदसि आराम सां। कढी करे हीअं अख मां ॾियो खईं त जूं खिलण लॻसि। चई गॾे खिली छो थी? चई मूंखे सुञात? चई न, केरु आहीं? चई मां जानकी। चई तूं आहीं? गॾा तूं आहीं? तोखे मारे मारे तुंहिंजो मां रतो पीअंदीसांइ। चई छो घोट जो न थींदी छा? ॿी तव्हां ॿुधायां घोट जो पीअंदी न आहियां, सभिनी जो नाइट खे रखे मारियो आहे न, तोखे चकले वेलण पीसे पीसे मारींदी। हे कहिड़ी दुश्मनी? खणी आई चकले वेलण रंधिणे मां, तेसिताईं जानकी गायब। चई गायब थी, ठीकु आहे, 2 जूं जेके बि उनखे मारियां, ठकाठक 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 मारण लॻी, तेसिताईं इंदिरा जो घोट पहुची वियुसि। केरु? आलूमल।
चई इंदिरा छा थी करी? चई जूम खे मारियां थी। चयसि गॾ तुंहिंजे मथे मां निकिरी वियूं, तुंहिंजो मथो आज़ादु थियो, हिननि खे आज़ादु कर, ॿियो मथो वञी पकड़नि, को ॿियो प्लाट ॻोल्हिनि। चई दिमाग़ ख़राबु थी विया, उॾी करे मुंहिंजे मथे में चवनि त। चयसि गॾ हेॾा सुहिणा, हेॾा सुठा, हेॾा प्यारा मथे, हेॾा कुंवारा मथा छॾे तो ॿुढीअ मथे वरी ईंदियूं। कल थी विया हुननि जी। चयसि थी मुंहुं संभाले ॻाल्हाए। ॿुढी कंहिंखे चई पकड़े कॉलर खां विझंदी मां कुकर में, ॼाणे मां 4 सीटियूं नज़र ई न ईंदे। मुंहिंजे ॿार खे आलू पराठा वणंदा आहिनि। केरु पुॼे साईं, वीचारे आलू मल उहो ॾींहुं हे ॾींहुं नालो पंहिंजो मोटे छॾियो, मथां सुभाणे ग़लती थी वञे, सुभाणे ठाहे उॿारे पटाटनि जो बर्फ़ो, उहो ई बर्फ़ो इंदिरा खे वणंदो आहे। चलो जय झूलेलाल।